नसीराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर अब्दुल कदीर मंगी मूजिब सुजाग शहरी इत्तेहाद नसीराबाद तरफा शहर में बिजली की शदीद लोड शेडिंग खिलाफ चीफ ऑर्गेनाइज़र सूफ़ी गफ़ार चन्ना मंसूर सुमरो फारूक आगरो की अगवाणी में ग्रिड स्टेशन के मुख्य गेट अग्यां धरणो हणी एहतजाज किया वियो ऐं सख्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज में शहर के सियासी समाजी तंजीमुन के अगवाणन कौमी अवामी तहरीक के ज़मीर हुसैन मुग़ैरी, नौजवान इत्तेहाद के सागर चांडियो, सागर तुनियो, सागरी कुमनान जे मंसूर काठियो ऐं बीबी शहीद भुट्टो, GM लाशारी, इमदाद चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SDO सेप्को नसीराबाद शहर की बिजली बंद करे शहर के ऊंधाई में धिके छॾियो आहे। मुसलसल लोड शेडिंग सबब शहरी सख्त परेशान आहिनि, जंहिं सबब पोरियत ऐं वापारी तबको घणो मुतासिर थी रहियो आहे। उन करे असीं CO सेप्को सखर खां मुतालबो था कयूं त SDO खे हटाए बिजली जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे ऐं शहरनि मथां FIR जो सिलसिलो बंदि कयो वञे। ॿी सूरत में असां सख़्त एहतजाज जी तहरीक हलाईंदासीं।